ब्रेकिंग न्यूज़ आहे नाज़रीन अवां सां शेयर कयूं पिया। वज़ीर आज़म इमरान ख़ान जी सदारत हेठि सियासी कमेटी जो इजलास थियो आहे। अवांखे ॿुधायूं त वज़ीर आज़म इमरान ख़ान सिंध में गवर्नर राज न लॻाइण जो फ़ैसिलो कयो आहे। ज़रियनि मूजिबि वज़ीर आज़म जो इहो चवणु आहे त असां सिंध में गवर्नर राज लागू न कंदासीं। तफ़सील मालूम कंदासीं। इस्लामाबाद में आवाज़ न्यूज़ जो ब्यूरो चीफ कुर्बान बलोच असां सां लाइन ते मौजूद आहे। कुर्बान, वज़ीर आज़म जी सदारत हेठि सियासी कमेटी जो इजलास थियो आहे जंहिंमें वज़ीर आज़म सिंध में गवर्नर राज न लॻाइण जो फ़ैसिलो कयो आहे। वधीक छा थियो इजलास में? जी, अज वज़ीर आज़म इमरान ख़ान जे सदारत में वफ़ाक़ी वज़ीरनि ऐं पीटीआई जी सीनियर अॻवाननि जो हिकु आम इजलास थियो जंहिंमें मुस्तक़बिल जे हवाले सां जेका बि सियासी सूरत हाल आहे उन ते गौर कयो वियो आहे। हिन में जेका घरू मामला वारे वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद सिंध में गवर्नर राज नाफ़िज़ करण जी जेका तरजीह ॾिनी उन ते पिणु गौर कयो वियो आहे ऐं अणन तस्दीक थियल इतलान मुताबिक़ वज़ीर आज़म इन हवाले सां घरू मामलनि वारे वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद पारां जेका समरी मूव कई वई उहा समरी रद्द कई आहे ऐं वज़ीर आज़म जो मौक़ूफ़ आहे ऐं कुझु पीटीआई जे ॿियनि वफ़ाक़ी वज़ीर जो मौक़ूफ़ आहे त सिंध में गवर्नर राज नाफ़िज़ करण सां वधीक मुंझारा पैदा थींदा ऐं बुरान पैदा थींदो त करे अहिड़ो क़दम न खणणु घुरिजे। फ़िलहाल इहो फ़ैसिलो कयो वियो आहे त वज़ीर आज़म सिंध में गवर्नर राज नाफ़िज़ न कंदो। इन हवाले सां का बि एमरजेंसी वग़ैरह नाफ़िज़ न कई वेंदी। उन सां गॾो गॾु ॿियो अहम फ़ैसिलो कयो वियो इहो फ़ैसिलो कयो वियो त क़ौमी असेंबली में तहरीक इंसाफ़ जा जेके बि मेंबर जिन पार्टी सां बग़ावत कई आहे इमरान ख़ान खे वोट न ॾियण जो ऐलान कयो आहे उन्हनि ख़िलाफ़ सुप्रीम कोर्ट में आइन जे आर्टिकल 63A तहत रेफरेंस मोकिलण जो फ़ैसिलो कयो आहे। इहो चयो वियो आहे त सुप्रीम कोर्ट खां इहा राय वरिती वेंदी त जेकॾहिं कोई पार्टी मेंबर आइन जे आर्टिकल 63A तहत माना वफ़ादारी तब्दील करे थो त उन ख़िलाफ़ कहिड़ी कार्रवाई थी सघे थी। छो त पीटीआई जा जेके मेंबर सिंधा पहुता आहिनि फ़िलहाल उन्हनि वज़ीर आज़म इमरान ख़ान जे ख़िलाफ़ वोट न ॾियण जो ऐलान कयो आहे। बाज़ाब्ता तौरु अञा उहो प्रोसेस न आहे आयो छो त आइन जे आर्टिकल तहत उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई उन सूरत में थी सघे थी जॾहिं वज़ीर आज़म इमरान ख़ान खे वोट न ॾींदा। उन सां गॾो गॾु वज़ीर आज़म जे सदारत में जेको इजलास थियो उन में अपोज़िशन जो मुक़ाबिलो करण जो वज़ीर आज़म ऐलान कयो आहे। उहो हर सूरत में अपोज़िशन जो मुक़ाबिलो कंदो ऐं अदम एतमाद जी तहरीक आहे उनखे वोट ॾींदो। जी ठीकु आहे, वञ महिरबानी कुर्बान तफ़सील खां आगाह करण जे लाइ।